शहर जे ॻोठ सामटिया में कांदड़ा ऐं गादी बिरादरी जी ॿिनि धुरियुनि में झेड़ो थी पियो। झेड़े में लठ ऐं कुआड़ी समेत सिरोटा लॻण सबबि 15 खां वधीक माण्हू ज़ख़्मी थी पिया। इतला ते डोकरी जे 6 थाणनि जी नफ़री पहुची वई। पुलिस ॿिन्ही धुरियुनि जे ज़ख़्मियुनि खे मेडिकल लेटर जारी करे छॾिया। नवाबशाह जे नूर अहमद शाह कॉलोनी में सिंध फूड अथॉरिटी जी कार्रवाई। फैक्ट्री में ठहंदड़ गैर मयारी जूस खे ज़ब्त कंदे फैक्ट्री खे सील ऐं 2 लख रुपया ॾंड लॻायो वियो। फूड सेफ्टी ऑफिसर नवीद अब्बास ज़रदारी पंहिंजी टीम साण करे जूस फैक्ट्री ते छापो हयो। जूस फैक्ट्री जो लाइसेंस न हुजण ऐं गैर मयारी जूस ठहण ते फैक्ट्री खे सील कंदे 2 लख रुपया ॾंड हयो वियो आहे। बिरिया सिटी जे फारूक आज़म चौक ते थंबे मथां कमु कंदड़ PTCL मुलाज़िम करंट लॻण सबबि ज़ख़्मी थी पियो। शहर ज़ख़्मी खे मक़ामी अस्पताल मुंतक़िल कयो, जिते हू ज़ख़्मनि जा सूर न सहंदे फ़ौत थी वियो। इन मौक़े ते संदसि चाचे जो चवणु हो त अस्पताल में कॉल करे एम्बुलेंस जी घुर कई, पर काफ़ी देर ताईं एम्बुलेंस न पहुती। नवाबशाह में मंशात फरोशनि सां राब्ता रखण ते 14 पुलिस एहलकार मुअत्तल। SSP शहीद बेनज़ीराबाद शब्बीर सेठार मंशात फरोशनि सां राब्ता रखण जी शक में पुलिस एहलकार शाहनवाज़ कुबर, ख़ुदा ॾिनू ओठो, अब्दुल गनी, फिदा ज़रदारी समेत 11 ॼणनि खे मुअत्तल कंदे बी कंपनी करे छॾियो। नसीराबाद में 5 ॾींहं अॻु लेडी हेल्थ वर्कर ज़ुलेखा बादाणी खे संदसि घर अंदरि यरगमाल करे 5 तोला सोन फुरकंदड़ जवाबदारनि जी गिरफ़्तारी लाइ लेडी हेल्थ वर्कर, पैरामेडिकल स्टाफ ऐं सिविल सोसाइटी जे माण्हुनि रूरल हेल्थ सेंटर अॻियां एहतिजाजी मुज़ाहिरो कयो। इन मौक़े ते उन्हनि मीडिया सां ॻाल्हाईंदे चयो त लेडी हेल्थ वर्कर असांजे बच्चनि ऐं नसलुनि जूं मुहाफ़िज़ आहिनि। वाक़िए जी रिपोर्ट दाख़िल आहे, पर पुलिस का बि अॻु भराई नाहे कई। उन्हनि मुतालबो कयो त जवाबदारनि जी गिरफ़्तारी करे ज़ुलेखा बादाणी जो फुर थियल सामान वापसि करायो वञे। नवाबशाह में मोहिणी बाज़ार जी रहवासी शहज़ादी डायरी ऐं अमीना डायरी पारां पंहिंजे वॾे भाउ जी ज़ियादतियुनि ख़िलाफ़ प्रेस क्लब आॾो एहतिजाजी मुज़ाहिरो कयो वियो। उन मौक़े ते उन्हनि मीडिया खे ॿुधायो त वालिद पंहिंजी वफ़ात खां पोइ 700 एकड़ ज़मीन ऐं घर छॾे वियो। उन घर अंदरि असां रहंदा हुआसीं, पर वॾे भाउ ख़ैर मोहम्मद डायरी असांखे घर मां कढी छॾियो आहे। उन्हनि वसवारनि खां मुतालबो कयो त भाउ जे ज़ुल्म खां तहफ़ुज़ ॾिनो वञे। प्यारो स्टेशन में हिकु हफ़्ते अंदरि फुर जूं 5 वारदातूं थी वयूं। पुलिस ऐं इंतज़ामिया अघोड़ निंड सुतल। इन मौक़े ते मुतासिर धुर ॿुधायो त प्यारो स्टेशन खां जोही ड्यूटी ते वञी रहियो हुअसि त इनायत शाह दरगाह वेझो फौरन हथियार जे ज़ोर ते मोटरसाइकिल, मोबाइल फोन ऐं रोक रक़म फुर करे फ़रार थी विया। हिकु ॾींहुं अॻु पुट खां बि फोरू हथियार जे ज़ोर ते मोटरसाइकिल फुर करे फ़रार थी विया। वाक़िए जी रिपोर्ट थाणनि ते दाख़िल आहे, पर पुलिस का बि मदद नाहे कई। नवाबशाह में पीपुल्स मेडिकल अस्पताल जे यंग डॉक्टर्स पारां डायरेक्टर फाइनेंस आदिल रशीद ख़िलाफ़ एहतिजाजी मुज़ाहिरो कयो वियो। उन मौक़े ते डॉक्टर फराज़ कीरियो ऐं ॿियनि चयो त डॉक्टरनि जूं पघारूं हिन महिल ताईं नाहिनि थियूं। डायरेक्टर फाइनेंस डॉक्टरनि सां मिलण खां इनकार कंदे बदतमीज़ी कई, जंहिंजी सख़्त लफ़्ज़नि में मज़म्मत करियूं था। उन्हनि मुतालबो कयो त आदिल शाह खे हटाए डॉक्टरनि जूं पघारूं ॾिनियूं वञनि। मीरपुर ख़ास में टेल आबादगार एसोसिएशन पारां पाणी जी हथरादू खोट ख़िलाफ़ प्रेस क्लब आॾो एहतिजाजी धरणो हयो वियो। उन मौक़े ते धरणे जे अॻुवाण मीर एजाज़ टालपुर, मुमताज़ जरवार ऐं ॿियनि चयो त 4 महीननि खां पुछड़ी में पाणी नाहे पहुतो। असां मुसलसल एहतिजाज करे रहिया आहियूं, पर डायरेक्टर नारा केनाल कूड़ा दिलासा ॾेई एहतिजाज ख़तमु कराईंदो आहे। पाणी रिश्वत एवज़ सियासी बोतारनि खे ॾिनो वञे थो, जंहिं सबबि नंढे ज़मींदार खे पाणी नथो मिले। उन्हनि मुतालबो कयो त डायरेक्टर नारा केनाल खे हटाए पुछड़ी में पाणी ॾिनो वञे। न्यू सईदाबाद शहर में चिंची रक्षन ऐं लोडर फटन ते वॾे आवाज़ में गाना हलाइण जूं ख़बरूं सोशल मीडिया ते हलण बाद ह्यूमन राइट्स पारां DC मटियारी खे लेटर जारी कयो वियो आहे, जंहिं में अवामी बेचैनी जे अहम मसइलनि खे कानूनी क़ाइदनि ऐं पॉलिसी तहत कार्रवाई ख़तमु करे रिपोर्ट जमा कराइण जो हुकुम ॾिनो वियो आहे।